लाल जा प्रेमी सभई चओ झूलेलाल। अॼु जो दोहो। तुलसी ममता राम सो समता सब संसार। राग न रोशन दोष दुख दास भये भव पार। हिन में तुलसीदास जी चवनि था जंहिंजी श्री राम में ऐं श्री झूलेलाल में ममता आहे ऐं सभु संसार में समता आहे। जंहिंजो कंहिंजे प्रति राग द्वेष दोष ऐं दुख जो भाव कोन्हे। श्री राम ऐं श्री झूलेलाल जा अहिड़ा भक्त भव सागर मां पार थी वेंदा आहिनि। 23 सवाल जो सही जवाब आहे बी। दरियाई पंथ जी स्थापना खां पोइ लाल साईं सभिनि खे मार्गदर्शन जी जिम्मेदारी संत पुगर राय खे ॾिनी। सवाल 24 परमानंद जे मल्लाह जो नालो छा हो? ए ताहिर, बी सुंदरदास, सी कोडर राय, डी तिमिर। इन सवालनि जो जवाब रात जो 10 बजे ताईं कमेंट बॉक्स में ॾेई सघो था।